नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त कराची मां ख़बर ईंदड़ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अवाम जे हक़नि ते दाड़ो हणंदड़नि जे घबराइण जो वक़्तु अची वियो। सिलेक्टेड खे जमहूरी तरीक़े सां हटायो त इहो जमहूरियत जो इंतकाम हूंदो। पीपी चेयरमैन जो बलोचिस्तान जे इलाइक़े नसीराबाद में अवामी मेड़ खे ख़िताब कंदे चयो आहे त बलोच अवाम साथ ॾिनो त नाजाइज़ हुक्मराननि जो बंदोबस्त कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अवाम जो हुकूमत तां एतमाद खॼी वियो आहे। पार्लियामेंट जो बि एतमाद खॼणु घुर्जे। हुकूमत ख़िलाफ़ जंग जो ऐलान करे चुका आहियूं। हिन चयो त 27 फरवरी ते कराची मां निकिरंदासीं ऐं इस्लामाबाद पहुची अवाम अॻियां पंहिंजा मुतालबा पेश कंदासीं। हुकूमत में मौजूदा कुझु माण्हू सिंध ऐं बलूचिस्तान जे पाणी ते विढ़ाइण जी साज़िश कनि था। असां गॾिजी इहा साज़िश नाकाम बणाईंदासीं। पीपी चेयरमैन चयो आहे त कंहिंखे बि बलोच अवाम जे हक़नि ते दाड़ो हणण न ॾिनो वेंदो। बलोचनि खे पंहिंजो भाउ सम्झंदो आहियां। ॿारनि जा मसला असां हल कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।